नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उमरकोट में सिरुनि जे भट्ठे ते कमु कंदड़ मेंघवाड़ बिरादरी जी नारी शांतीबाई सां भट्ठे मालिक अली खान पठान तरफ़ां ज़बरदस्ती लॼालट। रिपोर्ट दर्शन देव भील के मुताबिक़ ज़्यादती जो शिकार नारी जे मुड़ुस इल्ज़ाम हणंदे ॿुधायो आहे त भट्ठे मालिक हथियारनि जे ज़ोर ते घरवारी सां ज़्यादती कई, पर पुलिस केस दाख़िल करण जे लाइ तयार कोन्हे। इंसाफ़ कयो वञे। न्याणी शांतीबाई पंहिंजे मुड़ुस सां गॾु पंहिंजे इंसाफ़ जे लाइ दाहींदी रही ऐं रोंदी रही। ये बैठे पर उघाड़ कोई करे चाहे औरत गई ना उघाड़ दसे कोई ना शायद मेरी जुल्म दिया वो मिस्किन मारो माझे बाप मवाले माझे ससुरा गरीब रे औलाद मेरे कोई कोनिया नको माझे उघाड़ भेजे कर न चढ़ जा जोरे माने बेइज्जती करिए रुपया याद कर्ज कोने कूड़ करी बे